सिजावल में अवां खे ख़बर ॾींदा हलूं इम्तियाज़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल में अंजुमन ताजरानी पारां शहर में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ शटरबंदी हड़ताल करे एहतजाज कियो वियो। सिजावल में कुछ ॾींहं अॻु वापारीअ खां 15 लख रुपया फुर में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं शहर में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शटरबंदी हड़ताल कई वई। हड़ताल सबबि शहर जूं मुख्य बाज़ारूं बंदि रहियूं। अंजुमन ताजरान जे अॻुवाननि तरफ़ां शहर में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ मामू लाडो चौक खां पब्लिक पार्क ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में सियासी समाजी तौरु कारोबारी माण्हुनि समेत बदअमनीअ जे सतायल शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाननि अरबाब वज़ीर मेमन, डॉक्टर इक़बाल मेमन, अरबाब ज़करिया मेमन, ज़ाहिद हुसैन खॾो, वापारी हाजी असलम मेमन, हाफ़िज़ रियाज़ मेमन, नियाज़ मेमन, हसन कासमी, पोड़ो मेमन, शौकत मेमन ऐं ॿियनि चयो त असांजे शहर में चोरियूं ऐं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस अमन अमान कराइण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। कुछ ॾींहं अॻु सिजावल शहर में ॾींहं ॾिठे जो कासमी पंप लॻे ज़ुबैर मेमन जे करियाना दुकान तां नामालूम फोरू 15 लख रुपया रोक रक़म फुर करे विया, पर पुलिस अञा ताईं ॾुआरनि खे गिरफ़्तार करे न सघी आहे। हिते को बि शहरी महफ़ूज़ न आहे। असां वापारी बि हाणे ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहियूं। हुननि निगरानी हुकूमत SSP सिजावल खां मुतालबो कंदे चयो त शहर जे अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाए वापारी ज़ुबैर मेमन खां थींदड़ फुर में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि कराए ॾिनी वञे ऐं वापारनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।